दुनिया के मुख्तलिफ मुल्कनि में नए साल 2025 की शुरुआत। न्यूजीलैंड शहर ऑकलैंड में स्काई टावर ते नए साल की शानदार आजियां, आतिशबाजी जो मुजाहिरो। ऑस्ट्रेलिया के शहर सिडनी के हार्बर पुल ते भी तकरीब में नए साल की आजियां, आतिशबाजी जो मुजाहिरो। हर पासे इंड लठी रंगन निर्वार। साल 2024 केतरनि ई खुशगवार ऐं ॾुखोईंदड़ यादुनि सां मोकिलाए वियो। अदीबनि दानिश्वरनि समेत मुख़्तलिफ़ धुरियुनि तरफ़ां अलमंतर पुल वटि साल खे अलविदा। सिंधु दरिया में गुल निछावर करे नए साल में सिंध जी खुशहाली तरक़ी लाइ दुआऊं। रोहड़ी में साल जी पुॼाणी ते तक़रीब में अदीबनि ऐं शाइरनि जी शिरकत। शाहपुर जामिया में अदीबनि ऐं शाइरनि तरफ़ां सदावा में गुल निछावर, अवामी तहरीक ऐं सिंधियाणी तहरीक तरफ़ां रसूल बख्श पलीजे जी मज़ार ते तक़रीब। गीत ॻाए भेटा सिंध जे तारीख़ी माग भंबोर ते भी तक़रीब में मुख़्तलिफ़ धुरियुनि जी वॾे अंग में शिरकत। वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ मुखालिफ़ धुर खे हिकु दफ़ो ॿीहर मीसाक मैशत जी आज़ करे छॾी। संदसि चवण आहे त मीसाक मैशत ज़रिए ई मुल्की मसइलनि खे हल करे सघिजे थो। माज़ी जी ग़लती विसारे अॻिते वधण जी ज़रूरत आहे। IMF सां मुआहिदो मुल्की तारीख़ जो आख़िरी प्रोग्राम हूंदो। चैलेंजनि सबबि केतिरा ई मुल्क मुआशी तौर पोइते हलिया विया आहिनि। मुल्की मैशत जी बहितरी लाइ आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर जूं कोशिशूं साराह जोॻियूं आहिनि। सिंध जे वॾे वज़ीर नवाब अली शाह चयो आहे त सिंध दरिया मां कैनाल कढण जो मंसूबो कंहिं फोरम ते अचण ताईं ख़त्म न थींदो। कालाबाग डैम वांगुरु कैनालनि जो मंसूबो सिंध खे सुकाए छॾींदो। हू सिंध जे पाणी जे हिसे मां हिकु फुड़ो बि घटि थियण न ॾींदा। खुरम एजेंसी पारां चनार जे वाक़िअनि ते ॾुख आहे। मुतासिरनि लाइ इमदाद मोकिली पई वञे। धरणनि सां आम शहरियुनि खे परेशानी थी रही आहे। पुरअमन धरणनि ते के बि एतिराज़ न आहिनि। धरणा ख़त्म करण लाइ कार्रवाई थींदी। कुझु माण्हू नाराज़ भी थी सघनि था। कराची में तेज़ीअ सां तरक़ियाती कम थी रहिया आहिनि। KB फीडर जी लाइनिंग सां 510 क्यूसेक पाणी ज़ाया थियण खां बची वेंदो। महफ़ूज़ कयल पाणी K4 जी ज़रूरत खे पूरो करे सघे थो। KB फीडर जी लाइनिंग जो मंसूबो 4 सालनि में मुकमल थींदो। बीबी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी नए साल में मलीर एक्सप्रेस वे जो इफ्तिताह कंदो। वॾे वज़ीर नवाब अली शाह तरफ़ां KB फीडर ऐं हब कैनाल जी गुंजाइश वधाइण जी मंसूबनि जो मुआइनो। सिक्योरिटी इदारनि खे धमकियूं ॾियण जो ॾोहो साबित थियण ते गिलगित बल्तिस्तान जे अॻूणे वॾे वज़ीर ख़ालिद खुर्शीद खे 34 साल कैद जी सज़ा। अदालत तरफ़ां रुपोश ख़ालिद खुर्शीद खे गिरफ़्तार करे जेल मुंतक़िल करण ऐं सुञाणप कार्ड ब्लॉक करण जो हुकुम। रियासती में क़त्ल थियल प्रोफेसर अली मुर्तज़ा जलवानी जे खून सां इंसाफ़ न थी सघियो। मक़तूल जी बेवा जी साव लाइ बाॾाइण जी वीडियो सोशल मीडिया ते वायरल। इमरान जलवानी जो चवण आहे त अली मुर्तज़ा जलवानी खे संदसि सोट गुलाम मुस्तफ़ा जलवानी क़त्ल कयो आहे। संदसि मासूम ॿार अञा बि पंहिंजे वालिद जे अचण जो इंतज़ार करे रहिया आहिनि। तंगवाणी बसां कारे इल्ज़ाम हेठि भाउ हथां नारी क़त्ल। ॻोठ मज़ार ख़ान बिजाराणी में ख़ुदा बख़्श महर बख़्तावर ख़ातून खे क़त्ल करे छॾियो। ऑस्ट्रेलिया खां बदतरीन शिकस्त खां पोइ भारतीय टेस्ट टीम जे कप्तान रोहित शर्मा रिटायरमेंट जो फ़ैसिलो करे छॾियो। ऑस्ट्रेलिया ख़िलाफ़ 5 टेस्ट मैचनि जी सीरीज़ जी पुॼाणी ते रोहित शर्मा रिटायरमेंट जो ऐलान कंदो।